सभिनि दोस्तनि जी महिरबानी जेके बि असांजा वीडियो ॾिसंदा हुओ। हिकु बादशाह हुयो, उन वटि हिकिड़ो बोरची हुयो, तमामु सुठो हुयो ऐं सुठा सुठा खाधा तयारु कंदो हो। पोइ बादशाह वटि जो महिमान आया, ॿियनि मुल्कनि जा बादशाह के वज़ीर आया, पोइ हिन बोरची खे चयो, ॻाल्हि ॿुध, अॼु अहिड़ो सुठो ताम तयारु कर जेको लज़ीज़ हुजे ऐं सुठो हुजे। चई ठीकु आहे। पोइ जेॾी महिल जो ताम खणी अची अॻियां रखियऊं सभिनी जे, हिकिड़ो वॾो हिकिड़ो तस हुयो, उनजे मथां कपिड़ो ॾिनल हुजे कि बादशाह सलामत, हिन में जेको ताम आहे विधल उहो तमामु सुठो ताम आहे ऐं बहितरीनु ताम आहे, लज़ीज़ आहे। चई ठीकु आहे। कपिड़ो जो हटायूं उन ताम खां, उन में हुयूं छेले जूं ज़बानूं, यानी कि ॼिभ, जेका ॼिभ बि चऊं, ज़बानूं, जेके कुझु तरियल बि हुयूं ऐं के वरी फ्राई थियल हुयूं। बादशाह जो ॾिठो हुनखे त बादशाह खे कावड़ आई। बोरची खे चई त सुठे में सुठो हे ताम आहे? जी हा, मुंहिंजी नज़र में सुठे में सुठो ताम इहो ई आहे, लज़ीज़ बि आहे, इन खां वधीक को ताम थींदो ई कोन। हिते बादशाह खे कावड़ आई। चई भला जेको ख़राब में ख़राबु जेको ताम हुजे, घटि में घटि वारो जेको ताम हुजे, वञ उहो तयारु करे हाणे, मां ॾिसां उहो कहिड़ो आहे। ओॾी महिल बोरची वियो, वञी वरी खणी आयो, वॾो हिकिड़ो तस खणी आयो, उन मथां कपिड़ो न लोई अची अॻियां रखियईं। बादशाह उन मां जो कपिड़ो हटायो त उन में बि छेले जूं ज़बानूं हुयूं, ॼिभ, उन मदर जेके के तरियल हुयूं, के फ्राई थियल हुजनि। बादशाह हिन खे चयो, ॻाल्हि ॿुध, अॻ में मां तोखे चयो त सुठे में सुठो ताम तयारु करे आ, त बि इहे ज़बानूं तरियल हुयूं, फ्राई थियल हुयूं। वरी तोखे चयूं त ख़राब में ख़राबु ताम तयारु करे आ, त बि साॻियूं इहे ज़बानूं हुयूं, के तरियल आहिनि, के फ्राई थियल आहिनि, त बि साॻी इहे ज़बान छेले जी। इन जो फ़र्क़ु कहिड़ो आहे? पोइ त जा त हे ख़राबु हुजनि, जा त भली हुजनि। हिते बोरची चयो, चई बादशाह सलामत, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां जी। कहिड़ी? इहा ज़बान ई आहे जेका सुठी बि आहे ऐं सुठा लफ़्ज़ बि कढंदी आहे, ऐं लज़ीज़ बि इहा ई ज़बान आहे, जेका तूं सुठा लफ़्ज़ ॻाल्हाए ऐं पंहिंजी इज़त कराए हिन ज़बान ते, थधी छांव में बि इहा ज़बान विहारे। इहा ई ज़बान आहे जेको कुर्ब मोहबत बि हिन ज़बान सां ई आहे। चई मां तोखे चयो ख़राब में ख़राबु ताम, चई पोइ ख़राब में ख़राबु इहा ज़बान ई आहे। इहा ज़बान आहे जेका ख़राबु लफ़्ज़ बि ॻाल्हाईंदी आहे ऐं उस ते बि इहा ज़बान ई विहारींदी आहे। सॼे ॻोठ खां त बि इहा ज़बान कढाईंदी आहे, दोस्तनि खां, मिट माइटनि खां त बि इहा ज़बान ई कढाईंदी आहे। इन मूं ई लफ़्ज़ निकिरंदा आहिनि। जे अगरि सुठी आहे त बि इहा ज़बान सुठी आहे, जे ख़राबु आहे त बि ज़बान ख़राबु आहे। हिते बादशाह चुप करे वेही रहियो। ॿिए मुल्कनि जा बादशाह हुया वेठा, सभिनी इहो ॿुधो। चयो त वाक़ई बोरची जेका ॻाल्हि कई आहे बिल्कुलु सही आहे। सुठे में सुठी बि इहा ज़बान आहे, ख़राब में ख़राबु इहा ई ज़बान आहे। बोरची खे चई तूं बिल्कुलु सही आहीं पंहिंजी जाइ ते, पर असां सम्झी कोन सघियासीं। उन्हनि सभिनी हिन खे इनाम ॾिना, बोरची खे। चई बादशाह सलामत, तुंहिंजो जेको बोरची आहे न, इहो पहिरियों नंबर आहे, अहिड़ो बोरची को बि न थींदो। छो जो तूं हुनखे अगरि ताम रुॻी चवईं आहे ताम तयारु करे आ, उहो ताम तयारु करे थी आ हर क़िस्म जा, पर तूं हिनखे चयो सुठे में सुठो ताम ऐं ख़राब में ख़राबु ताम, इहो ई तयारु करे आयो, इहे पंहिंजी जाइ ते सही आहे। उन बोरची खे इनाम ॾिनऊं ऐं उनजी साराह सभिनि बादशाहनि कई। त दोस्तो, ईअं ई हूंदो आहे। इहा ज़बान ई आहे जेका इंसान खे छांव में विहारे, उस ते बि विहारे ऐं परावनि खे बि पंहिंजो करे ऐं पंहिंजनि खे बि पराओ करे, पर इहा ज़बान ई आहे। अगरि ज़बान ते कंट्रोल हुजे त सभु मसइला हल थी वेंदा, पर इहा ज़बान ई आहे जेका हर कंहिंखे परे बि कंदी आहे ऐं हर कंहिंखे वेझो बि कंदी आहे। हर हमेशह हिन ज़बान ते कंट्रोल हुजणु खपे। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी। अस्सलामु अलैकुम।